अस्सलाम वालेकुम मोअज़्ज़िज़ ख़वातीन हज़रात सिंधी फिल्म संसार साण असीं अवां जी ख़िदमत में हाज़िर। जीअं चयो वेंदो आहे त हीउ रोशनियुनि जो जहान आहे ऐं रोशनियुनि जे जहान जा पंहिंजा अक्स पंहिंजा तिरवरा ऐं पंहिंजा रंग हूंदा आहिनि, पर ईअं बि त चयो वञे थो त मुहबतुनि जा बि पंहिंजा रंग पंहिंजा तिरवरा ऐं पंहिंजा अक्स हूंदा आहिनि। असीं जॾहिं हर हफ़्ते अवां जी ख़िदमत में हाज़िर थींदा आहियूं त दिलि में इहा उखीर हूंदी आहे, इहा सिक या कांड हूंदी आहे त जेकी कुझु अवां जी ख़िदमत में पेश करणु चाहियूं था उहो क़बूलु थींदो ऐं सिंधी फिल्मुनि जे हवाले सां जेको तस्करो असांजा मुअज़्ज़िज़ महिमान फिल्म जी निस्बतुनि में अवां ऐं असां सां कनि था उहो बि क़बूलियत जो शरफ़ हासिलु कंदो। इहा अवां जी मुहबत आहे जो तव्हां असांजे प्रोग्राम सां गॾोगॾु हलो था ऐं ख़ासि तौर ते तव्हांजी जेके लाइकिंग्स आहिनि, तव्हांजी जेका ॼाण आहे ऐं तव्हां मुख़्तलिफ़ जायुनि ते असांखे ॾिसो पिया था, ॿुधो पिया था, तव्हांजूं समातूं ऐं तव्हांजूं बसारतूं असांजी लाइ मुहबतुनि जूं अमीन आहिनि, जंहिंजे लाइ असां उनजा बेहद शुक्रगुज़ार आहियूं। अॼु असां वटि तव्हांजे लाइ जेका फिल्म आहे उहा ज़िक्र आहे मुहबतुनि जो ऐं उनजो सिरो आहे मुंहिंजो प्यार पुकारे। प्यारु जेको हमेशह सदाऊं ॾींदो रहंदो आहे, बसि ॻाल्हि रुॻो उन्हनि सदाउनि खे ॿुधण जी हूंदी आहे। त बहरहाल हिन मुंहिंजो प्यार पुकारे जे हवाले सां असां बेहद शुक्रगुज़ार त असां वटि स्टूडियोज़ में असांजा मुअज़्ज़िज़ महिमान कही आया आहिनि जेके हिन फिल्म जे निस्बत सां असां सां इज़हार ख़्याल बि कंदा। तारीफ़ जी ख़ुशी हासिलु कयूं था। असां साण मौजूदु आहिनि साईं मुमताज़ अली शेख साहिबु। अस्सलाम वालेकुम, भली कार सां वटि तव्हां ईंदा आहियो, असां सां फिल्म जी तारीख़ जे हवाले सां गुफ़्तगू कंदा आहियो, मुस्तनिद, वॾी इनायत, वॾी महिरबानी। इन खां पोइ असां सां स्टूडियोज़ में मौजूदु आहिनि सिंधी फिल्मुनि जी बल्कि फ़नून लतीफ़ा जे जहान जी हिकिड़ी कदावर शख़्सियत साईं नूर मोहम्मद लाशरी साहिब जो फर्ज़ंद गुल मोहम्मद लाशरी साहिबु। गुल साईं, तव्हांखे भली कार, अबे जूं सिखूं ऐं अल्लाह पाक तव्हांखे ख़ैर सां हयाती नसीब करे, वॾी महिरबानी इनायत असां वटि कई आहियो। ऐं माना त महिरबानो ब्रॉडकास्टिंग जे हवाले सां, पेशकारी जे हवाले सां ऐं सहेड़ जे हवाले सां हिकिड़ो मुनफ़रिद वजूद असां वटि मौजूदु, जंहिंजो आवाज़ बि, जंहिंजो लबो लहजो बि असां सां हमेशह शनास आहे ऐं जेके तव्हां आवाज़ जी मार्फत बि सुञाणो ऐं सूरत जी मार्फत बि असां सां गॾु आहिनि साईं नूर मोहम्मद ख़ासकली साहिबु। महिरबानी साईं, भली कार बिस्मिल्लाह। थैंक यू। शुरूआत कंदासीं पाण फिल्म जे स्क्रॉल सां ऐं फिल्म आहे मुंहिंजो प्यार पुकारे। ऐं हिन फिल्म जे बारे में शुरूआत में हिकिड़ो अर्ज़ु कयां त यार मोहम्मद शाह साहिबु जिन पंहिंजे किताब में लिखनि था त हीअ फिल्म हिंदुस्तानी फिल्म दर्द तां कई वई हुई ऐं पोशाक ऐं लिबास बि उन हिसाब जी उन तिर्ज़ ते ठाही वई हुई। पर इहो कमेंट आहे जेको शुरू में असां अवांजी ख़िदमत में हिन फिल्म जे हवाले सां अर्ज़ु कयोसीं। फिल्म जो नालो मुंहिंजो प्यार पुकारे, पेशकार इदारो गुलरंग प्रोडक्शंस, रिलीज़ थियण जी तारीख़ आहे 18 अक्टूबर 1974, पेशकार सैयद तरग़ीब हुसैन, फिल्मसाज़ ख़ुर्शीद हैदर नक़वी, हिदायतकार SY अहमद, कहाणी ऐं मकालमा मूसा कलीम, अक्कासी शफ़न मिर्ज़ा, शाइर मूसा कलीम, मौसीकार ग़ुलाम अली, गुलूकार रुन लैला, रुबीना बदर ऐं सिंगार अली सलीम, अदाकार चकोरी, मुश्ताक चंगेज़ी, चिंगारी, साहिरा, किरण, लाशारी, गुल मुनीर, ख़ालदा, मलक अनोखो, AR बलोच, गुड्डो, मुनव्वर सुल्ताना, सुरैया ऐं अब्दुल्ला कबड़ो। ऐं मूंखे यादि ॾियारियूं त जेको हिते लाशारी नालो आहे सो उन ज़माने में नूर मोहम्मद लाशारी साहिब जे हवाले सां लिखियो वेंदो हुयो। जी अदा मुमताज़, हीअ फिल्म यकीनन तव्हां ॾिठी हूंदी? जी बिल्कुलु, इहा मां फिल्म ॾिठी ऐं इन जी हिकिड़ी कॉपी मूं वटि महफ़ूज़ बि आहे। जी, शुरूअ में जेको तव्हां स्क्रोल में ज़िक्र कयो यार मोहम्मद शाह साहिब जे हवाले सां, उन में थोरी मां तस्हीह जी जी प्लीज़ प्लीज़। त इहा फिल्म हिंदुस्तान जी हिकु मशहूरु फिल्म जेका पाकिस्तान ऐं इंडिया ठहण खां पहिरीं रिलीज़ थी हुई, रतन खां मुतासिर हुई। अच्छा, ठीकु। दर्द न, इहो रतन खां मुतासिर हुई। जी। ऐं हिकिड़ी दफ़ा मुंहिंजी मुलाक़ात थी हुई अनवर सोलंगी साहिब जे घर ते SY अहमद साहिब सां। जी। सो मूं उन में ज़िक्र कयो त भला अहिड़ी कहिड़ी मजबूरी हुई जो तव्हां सॼी फिल्म बिल्कुलु रतन वांगुरु ठाहिण जी कोशिशि कई, सुठी फिल्म ठाही। त उन चयो त इहो मुंहिंजो फ़ैसिलो कोन हो, इहो फ़ैसिलो प्रोड्यूसर साहिब जो हो। असां मज़ूर माण्हू आहियूं, उन्हनि चयो त भई रतन हिकिड़ी नंढे खंडे जी बहितरीनु फिल्म हुई ऐं कामयाबु फिल्म हुई, असांखे अहिड़ी फिल्म ठाहिणु घुरिजे, सो असां इहा फिल्म ठाही। बाबू भाई ॻाल्हि कई? बाबू भाई ॻाल्हि कई। उन चयो मुंहिंजो हिन में को फ़ैसिलो कोन हो। ग़ुलाम अली साहिब जे बारे में त तव्हां मुख़्तलिफ़ जायुनि ते पढ़ियो बि हूंदो त ग़ुलाम अली साहिबु हूअं बि नौशाद साहिब खां काफ़ी इंस्पायर, रूहानी तौर ते हू हुनखे पंहिंजो उस्ताद सम्झंदा हुया। सो इन फिल्म जे गाननि में बि उन फिल्म जे गाननि जी तर्ज़ुनि जी थोरी घणी झलक नज़र अचे थी। पर हिकिड़ी ॻाल्हि मां इन फिल्म मुंहिंजो प्यार पुकारे जे हवाले सां
कंदो हलां त उहा फिल्म त तमामु सुठी हुई। उन जो हीरो जेको हो उन जे मुक़ाबले में मुश्ताक चंगेज़ी साहब ज़्यादा बहितर परफॉर्मेंस कई। अच्छा। हा, तमामु ज़बरदस्त परफॉर्मेंस हुई मुश्ताक चंगेज़ी साहब जी। जी ऐं उन में वरी जेका हीरोइन हुई उहा सोरन लता हुई। जी। ऐं उहा नंढे खंडे जी तमामु ज़बरदस्त आर्टिस्ट, पोइ बाद में पाकिस्तान अची विया हुआ। हिते बि उन्हनि तमामु घणियूं फिल्मूं ठाहियूं, नज़ीर साहब ऐं इन्हनि गॾिजी। चकोरी उन जे मुक़ाबले में तमामु सुठी परफॉर्मेंस न ॾिनी, उहो ग्रेस उन में कोन हो, छाकाणि जो उन जे जेके फिल्मी मसालो थिए थो असां वटि उन में ज़्यादा हो, इन में चकोरी साहिबा जो क़सूर कोन हो। पर इन फिल्म जे हवाले सां हिकिड़ी ॿी बि यादगार ॻाल्हि आहे त इहो हिकिड़ो बहितरीनु गुलदस्तो हो। नूर मोहम्मद लाशारी साहब बि आहिनि, त वरी AR बलोच साहब बि आहिनि, ऐं इन्हनि जी जेका परफॉर्मेंस आहे उहा तमामु ज़बरदस्त। ग़ुलाम अली साहब, मुश्ताक चंगेज़ी साहब या ॿिया जेके तव्हां नाला वरिता, इहा तमामु ख़ूबसूरत मूवी आहे। ऐं इनखे तव्हां जॾहिं बि ॾिसंदो त तव्हांखे तमामु सुठो लॻंदो। साईं मुमताज़ शेख साहब जिन ज़िक्र कनि पिया था त जॾहिं बि तव्हां हिन फिल्म खे ॾिसंदो त तव्हांखे ॾाढो सुठो लॻंदो। यकीनन हिननि जी ॻाल्हि में सदाकत ई आहे। लाशारी साहब, तव्हां नूर मोहम्मद लाशारी साहब जी निस्बत सां परवरदिगार तव्हां हुनजा फर्ज़ंद, त छा ज़िक्र करे सघो था? मतिलबु बाबा तव्हां सां छा ॻाल्हि कंदो हो? कॾहिं हुननि तव्हां सां फिल्म जी ॻाल्हि कई? तव्हांजी मेमोरी में कुझु अहिड़ो अचे थो? साईं, वालिद मोहतरम 70 जी ॾिहाई में फिल्म तक़रीबन मुंहिंजो अंदाज़ो जिथे कमु थो करे, छो जो मुंहिंजी उमिरि उन वक़्त में नंढी। जी। वालिद साहब फिल्मुनि में जेके कमु कया, माशाल्लाह उन्हनि में हिकिड़ी वरी इहा बि हूंदी त हू ख़ासि करे डायरी लिखंदा हुआ। अच्छा। पंहिंजी ज़िंदगी जो जेको बि अहवाल हूंदो हुओ, रोज़मर्रा जो अहवाल, उहो बि डायरी में लिखंदा। त वालिद साहब खां पोइ जेॾी महिल इत्तेफ़ाक़ सां उन्हनि जी डायरियुनि खे मूं जॾहिं ॾिठो त उन में ख़ासि करे फिल्मुनि जे हवाले सां तमामु हिकिड़ी अहिड़ियूं रंगीन ॻाल्हियूं जेके इंसान खे वणंदड़ हुजनि, उन में फिल्म जे हवाले सां काफ़ी फिल्मूं जेके आहिनि उहे वालिद साहब उन डायरीअ में ज़िक्र कयूं त मूं इहे फिल्मूं कयूं आहिनि। ऐं हिकिड़ो मुंहिंजो सुठो जेको आहे सो उन में रहियो। त उन में मुंहिंजो प्यार पुकारे फिल्म जो बि तज़किरो थियलु आहे। उन में वालिद साहब माशाल्लाह जेको लिखियो आहे ऐं जेको तज़किरो कंदा बि हुया उन ज़माने में, एतिरो यादि आहे त उन वक़्त खां वठी वालिद साहब हूअं बि जेतिरियूं बि फिल्मूं कयूं या ड्रामा कया, उन में उन्हनि जो महिनत एतिरी हूंदी जो उन में हू ॿुॾी कैरेक्टर कंदा हुआ। सही सही सही। सो उन ज़माने खां वठी वालिद साहब जी जेके फिल्मूं माशाल्लाह उहे सुठियूं फिल्मूं हुयूं। कुझु चंद असां ॾिठियूं बि, मुंहिंजो प्यार पुकारे बि सरे फ़हिरिस्त आहे उन्हनि में। जी। सुठी फिल्म हुई, सुठी उन्हनि में जेके गाना उहे बि तमामु बहितरीनु आहे। सो इहो तज़किरो अक्सर कंदा बि हुआ पाण। ऐं जेके ॻाल्हियूं वालिद साहब जो असां डायरी मां बि जेके ॾिठियूं आहिनि त उन में बि उन्हनि जी महिनत जो ऐं उन जो नुमाया जेको आहे सो नज़र अचे थो। वाह 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 वाह। इहो तमामु सुठो जेको आहे सो उन्हनि जो रहियो सिलसिलो फिल्मुनि जे हवाले सां इहो। जी, त ख़वातीन हज़रात, नूर मोहम्मद लाशारी जा फर्ज़ंदनि असां साण साईं गुल मोहम्मद लाशारी साहब, ऐं हिननि बि ज़िक्र कयो पिए हिन सिंधी फिल्म जो जेका मुंहिंजो प्यार पुकारे जे हवाले सां जो ज़िक्र अॼु असां कयूं पिया था, त छो न हिन फिल्म जे रिवाइवल में, हिन जी यादगिरीअ में कुझु ज़िक्र कयूं उन्हनि मौसमनि जो जेके इंसान जे अंदर में हुरंदियूं आहिनि। सदाबहार गीत आहे, परदेसी ढोलणा सावण आयो, सभु गॾिजी ॾिसूं था। दिल गायो है
परदेसी ढोलणा सावण आयो ऐं यादुनि जो सावण आहे ऐं नूर मोहम्मद साहब रेडियो पाकिस्तान ते जेके ख़ासि तौर ते परफॉर्मेंस अचनि था जेके टेलीविज़न सां बि तालुक़ु रखनि था रेडियो सां बि रखनि था सिनेमा सां बि रखंदा हुया सिंगार अली सलीम साहब जो हिकिड़ो अहम हुन में वजूदु हुयो तव्हांजी मुलाक़ात हुई बिल्कुलु तमामु सुठो इंसानु मुहबती इंसानु ऐं बहितरीनु माना उन में वॾाई न हुई साईं हिकिड़ो सादो तबियत वारो माण्हू ऐं तमामु सुठा उनजा नग़मा काफ़ी रिकॉर्ड थियल आहिनि रेडियो कराची में हैदराबाद में बि ऐं हिन फिल्म में बि हुनजो हिकिड़ो तमामु मशहूरु गानो छो मुहिड़ो मटाए में हिकिड़ो ई आइटम ज़िंदगी में नसीब थियो इन जी बि असां वटि तमामु मक़बूलियत रही अच्छा फरमाइशी प्रोग्रामनि में काफ़ी इन नग़मे जी फरमाइश ईंदी रहंदी ज़ाहिर आहे त असां ख़त उन दौर में ख़तनि जो हूंदो हो सिलसिलो हाणे त दौर मटिजी तब्दील अची विया मोबाइल आहिनि पर अॻे ख़त माण्हू लिखंदा पोस्ट कार्ड हूंदो हुन ते जेको नग़मो लिखंदा असां उहो प्ले कंदा हुआसीं ज़ाहिर आहे त जॾहिं माण्हू हिकिड़ो पैसा ख़र्च करे ॿुधे थो पोइ चाहे हुन लाइ हिकिड़ो ख़त अचे असां हुनखे शामिलु ज़रूरु कंदा हुआसीं सो इन लिहाज़ सां हिन में अब्दुल हक अबड़ो रेडियो जो तमामु हिकिड़ो बहितरीनु इंसानु बि हो बहितरीनु सदाकार अदाकार छा हुनजी तारीफ़ आऊं कयां ऐं कचहरी जे प्रोग्राम में बि हिनजो किरदारु रहियो सईद सालिम शाह ॾाढो ॾाॾी जे अब्दुल करीम बलोच साहब सालिम शाह साहब ये सभु गॾु हूंदा पंहिंजे पाण में अब्दुल कबड़ो साहब बि कंहिं दौर में मतिलबु मुख़्तलिफ़ मुश्ताक मुग़ल बि तमामु छा हुनजो आवाज़ु ऐं उहे फिल्मी दुनिया जा हिकिड़ा सुठा रहिया आहिनि ऐं बसि एतिरी आहे त दुआ कयूं था त अलाह साईं इन्हनि खे जवारे आमीन आमीन हिन फिल्म जे हवाले सां तव्हां हीअ फिल्म ॾिठी फिल्म ॾिठी आहे मुकमिल कान ॾिठी आहे अच्छा कुझु ॾिठी आहे माना अधु मुकमिल न सिनेमा में ॾिठी या वीडियो वीडियो ते ॾिठी हा सो उन में मूंखे जेको इन्हनि जा मकालमा तमामु सुठा लिखियल आहिनि मूसा कलीम जा बहितरीनु मकालमा उहे मूंखे ॾाढा पसंदि आया ऐं ॿी वरी अक्सबंदी जेका थियल आहे गाने में लॻे पियो गाने में तव्हां ॾिठो सावणा ढोलणा आयो त इहो बि गानो तव्हां ॾिसो बहितरीनु माना हिकिड़े पिक्चराइज़ थियल आहे जी ऐं जेकॾहिं रंगीन हुजे हा उन दौर में त तव्हां पाण सोचो छा हींअर त ब्लैक एंड वाइट माण्हू खे थोरो नथो लॻे छो जो रंगीन जे निस्बत ब्लैक हाणे माण्हू थोरो अवॉइड था कनि उन मज़ो नथो अचे तंहिं हूंदे बि इन फिल्म में तमामु जेका आहे सभु जेके बि अदाकार हुआ सुठो कमु कयो आहे ख़ातिन हज़रात असां अवां सां ज़िक्र कयो पिए सिंगार अली सलीम साहब जो ऐं असां वटि जेके प्रोफाइल्स आहिनि उन प्रोफाइल्स में अॼु जेको प्रोफाइल असां वटि मौजूदु आहे सो आहे सिंधी शख़्सियत जो यानी सिंगार अली सलीम साहब जो सिंधी काफ़ी रंग सूफ़ी रंग गायकी में सिंगार वाक़ई बि सिंधी मौसीक़ी जो सिंगार हुयो सखर शहर सां तालुक़ु रखंदड़ सिंगार अली सलीम पंहिंजे दौर जे अहम गायकनि में पंहिंजे नाले खे मञायो बेनताज़ सुरीलो हूंदे बि खेसि फिल्मी दुनिया में सिर्फ़ु हिकिड़ी एंट्री नसीब थी जेका ब्रेक खेसि उस्ताद ग़ुलाम अलीअ मुंहिंजो प्यार पुकारे में ॾिनी गीत हुयो छो मुहिड़ो मटाए वएं रुलाए वएं उनखां पोइ वरी सिनेमाउनि जे स्पीकरनि खे हिन सुरीले आवाज़ जी गूंज नसीब न थी सिंगार अली सलीम हिकु सदाबहार गायक सां गॾोगॾु आला दर्जे जो शाइर ऐं मौसीक़ार बि हुयो हुन 14 अगस्त 2004 ते वफ़ात कई ऐं जॾहिं सिंगार जो ज़िक्र कयो अथऊं इन आइटम जो ज़िक्र कयो अथऊं त छो न उन आइटम खे ॿुधी बि वठूं ॾिसी बि वठूं इन आवाज़ जी ख़ुशबू खे महसूस बि करे वठूं
ॾिना तो न्यारा तो मुहड़ो मटाए वे बुलाए वे नजारा कंदा रोज ही मस्त नजारा तो मुहड़ो मटाए वे बुलाए वे अज विछड़न प्या दिल में लिखल गम सब दुमन प्या नैनन मां वहन था अला नीरन जा नित नारा अला नीरन जा नित नारा तो मुहड़ो मटाए वे बुलाए वे सूर सहारा सीधा साथी सूर सहारा तो मुहड़ो मटाए बुलाए वे हो दिल प्यारा वो सदाबहार आवाज़ जेके फिल्मी प्लेबैक में हिकिड़ी गूंज नसीब थी हिते अवां खां हिन फिल्म जी निस्बत सां यानी मुंहिंजो प्यार पुकार जे हवाले सां प्रोग्राम जे पहिरें हिसे मां मोकिलायूं था पंहिंजे मोज़िज़ महिमाननि जा आज़ाद शाकिर आहियूं त असां वटि मौजूदु आहिनि ख़ैर सां ऐं असां जॾहिं बि उन्हनि खे ज़हमत ॾियूं था त मुख़्तलिफ़ फिल्मुनि जे हवाले सां इज़हार ख़्यालु करण लाइ पंहिंजे ख़्याल जी ख़ुशबूअ लाइ असां वटि कई अचनि था इनायतूं उन्हनि जूं ऐं पंहिंजो ख़्यालु रखिजो पिया बशरत हयात इंशाअल्लाह लज़ीम ईंदड़ हफ़्ते अव्हांजी ख़िदमत में वधी हाज़िर थींदासीं फ़ी अमान अल्लाह इजाज़त ॾींदा अल्लाह वाहे